नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे ठठे में ख़बर ॾींदा हलूं त डॉक्टराणी जी मुबीना गफ़लत सबबि फ़ौत थी वियल गुलामला लग ॻोठ नबी बख्श कातियार जी रवासण औरत रज़िया ज़ाल हारून कातियार जे केतिरनि ई वारसनि सिविल अस्पताल मकली जे अॻियां क़ौमी शाहराह ते फ़ौती औरत जो लाश एम्बुलेंस में रखी एहतजाज करे रोड ब्लॉक करे छॾियो, जंहिंजे करे ॿिन्ही पासनि खां ईंदड़ वेंदड़ वॾे तादाद में गाॾियूं बीह वयूं। इन मौक़े ते फ़ौती औरत जे वारसनि मोहम्मद रमज़ान कातियार, अब्दुल्ला कातियार, GM कातियार ऐं ॿियनि इल्ज़ाम हणंदे चयो त अॼु सुबुह जो ॻोहारी औरत 22 साला रज़िया ज़ाल हारून कातियार खे डिलीवरी लाइ सिविल अस्पताल मकली जे गायनी वार्ड में दाख़िल कयोसीं, जिते डिलीवरी दौरान औरत ॿार खे जनम ॾियण बाद डॉक्टराणी पारां गफ़लत जो मुज़ाहिरो करे असांजी नौजवान औरत खे बेगुनाह मौत जी निंड सुम्हारे छॾियो आहे, जंहिंजी मौत जी ज़िम्मेदारी ड्यूटी ते मौजूद डॉक्टराणी ऐं संदसि स्टाफ आहे। हिननि घुर कई आहे त गफ़लत कंदड़ डॉक्टराणी खिलाफ़ केस दाख़िल करे कानूनी कार्रवाई करे असां सां इंसाफ़ कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।